सक्सेस, फेल्यूर, हर शइ ईश्वर ने पहिरियों ई तय करे रखी आहे। अॼु बि असां ॾिसूं था कि कंहिंजो जनम काथे थींदो, कंहिं महिल थींदो, कंहिंजी मृत्यु काथे थींदी, कंहिं महिल थींदी, इहो असां इंसाननि जे वस में कोन्हे। असां इहो सभु ईश्वर जे हथ में आहे ऐं असांजी भलाई इन में आहे। ईश्वर जी हर रज़ा में असां राज़ी रहूं। अॼु असांजे प्यारे शंकर भाउ, उन्हीं जी अर्धांगिनी, उन्हीं जी धर्म पत्नी असांजी अमृता भाभी हिन संसार के छॾे ईश्वर जे चरणनि में पंहिंजो वासो वठियो अथनि। त पूरे सिंधी समाज जे पारां, असां कंवरधाम परिवार जे पारां, संगत जे पारां भाभी जन के श्रद्धांजलि अर्पित करूं था। शंकर भैया के इहो ई चवंदासीं कि इहा सेवा भी संतन ईश्वर लिखी हूंदी आहे। कंहिंजी सेवा घणा साल करणी आहे, कीअं करणी आहे, ऐं असां ॾिठोसीं कि उहा सेवा शंकर भैया आख़िरी ये 4-5 साल कई अथनि। तो ये भी चवंदा आहिनि कर्मनि जो काथे न काथे लेखो जोखो आहे। कहिड़े जन्म में इहा सेवा उन्हनि वठी हूंदी त हिन जन्म में उहा करणी पई अथनि। आहे सभु विधि जो विधान, लेखो जोखो लेख जो आहे। बस ईश्वर दर इहा ई प्रार्थना है कि भाभी जन के पंहिंजे चरणनि में स्थान ॾींदा, उनजी आत्मा खे शांति ॾींदा। ओम शांति, ओम शांति। असां सां रहड़ की धाम मां असांजा गुरमुख जगवानी जी जुड़नि था। सचो सतराम सुहिणो कंवरराम। अॼु हिन दुख भरी घड़ीअ में असां सभु पंहिंजे प्यारे भाउ असांजे हरदिल अज़ीज़ शंकर लालवाणी साहिब जे मथां जेको दुखनि जो हिकिड़ो पहाड़ टुटी पियो आहे, जेको अॼु हुन जी धर्म पत्नी हिन संसार जो सफ़र पूरो करे पंहिंजे प्रभु परमेश्वर जे चरण में वासो कयो आहे। इन मौक़े ते पूज रड़की साहब संत सचो सतराम धाम देवरी साहब संत सचो सतराम धाम रड़की साहब में हाज़िर रूप साईं साधराम साहब जन आशीर्वाद भरियो ही पैगाम मोकिलियो आहे। उन तो कनेक्शन नथी थी सघे। साईं जो चवणु आहे त हिन फ़ानी जहान में हर इंसान मुसाफ़िर जीअं आहे, हर को पंहिंजे वारे जे इंतज़ार में कतार में बीठो आहे। ख़बर न आहे त कंहिंजो नंबर किथे थो अची वञे, पर के मौत अहिड़ा अणमुदाइता हूंदा आहिनि जो उहे इंसान खे त छा कुटुंब परिवार खे छा, पर सॼे संसार खे, सॼे समाज खे लोॾे छॾींदा आहिनि। अहिड़ो ई जेका हीअ घटना थी आहे असां सां, जेका असांजी भेण असांजी भाभी अमिता जी लालवानी साहब जेका हिन दुनिया में सफ़र पूरो करे मथे वई आहे, हिन सॼे असांजे समाज खे लोॾे छॾियो आहे। असां साईं जी तरफ़ों प्रभु परमेश्वर खे इहा ई प्रार्थना कंदासीं दिवंगत आत्मा खे पंहिंजे चरणनि में रखे ऐं भाउ शंकर खे ये दुख सहण जी, उनजे कुटुंब परिवार खे ये दुख सहण जी शक्ति ॾे त जीअं हुनजे मथां मालिक पंहिंजी रहमत जा मींहं वसाईंदो रहंदो, जीअं हू अॻे खां अॻिरो थींदो रहंदो। ज़िंदगी में इहे दुख सुख अचणा आहिनि सहणा आहिनि। जीअं साईं जन ॿुधायो आख़िर में एतिरो चवंदुमि त किश्तियां रह जाती हैं तूफान चले जाते हैं, किश्तियां रह जाती हैं तूफान चले जाते हैं, यादें रह जाती हैं इंसान चले जाते हैं, यादें रह जाती हैं इंसान चले जाते हैं। प्यार कम नहीं होता किसी के दूर जाने से, प्यार कम नहीं होता किसी के दूर जाने से, बस दर्द होता है उनकी याद आने से, बस दर्द होता है उनकी याद आने के। ओम नमो शिवाय। ओम शांति शांति शांति। असां सां नेक्स्ट जुड़ी रहिया आहिनि प्रताप पिंजानी जी। माइक तो ऑन करो। प्रताप पिंजानी जी नेक्स्ट असां सां जुड़ी रहिया आहिनि। नाम क्या है?
प्रताप पिंजानी जी। प्रताप पिंजानी जी असां सां जुड़ी रहिया आहिनि। शायदि उहे असां सां न जुड़ी सघिया आहिनि, त मां चाहींदमि असांजा उल्हासनगर जा MLA मिस्टर कुमार एलानी जी असां सां जुड़ी वञनि। अनम्यूट कयो। आहे मां पंहिंजे पारां पूरे भारतीय जनता पार्टी जे पारां उल्हासनगर जे पारां उन्हनि खे दिलि सां श्रद्धांजलि थो ॾियां ऐं असांजे भाउ शंकर लालवाणीअ खे जेको हे दुख थियो आहे भॻवान जे दर सां प्रार्थना था कयूं कि हिनखे दुख सहण जी शक्ति ॾे ऐं प्रभुअ दर प्रार्थना था कयूं भॻवान असांजी भेण खे स्वर्ग में वासो ॾे। जय झूलेलाल। नेक्स्ट मां चाहींदमि शंकर लालवानी जी असां सां जुड़ी रहिया आहिनि। असां सां हाणे जुड़ंदा राम जवारानी जी मुंबई मां। नेटवर्क इशू जे करे लॻे थो। राम जवारानी जी। मुरली अदनानी जी। रिंकू बेलानी जी उज्जैन मां असां सां जुड़ी आहिनि। हरिओम, जय झूलेलाल। जी मां भारतीय जनता पार्टी उज्जैन जी तरफ़ां ऐं सिंधी समाज जी तरफ़ां भाभी जी खे हिननि में श्रद्धांजलि अर्पित थी कयां। ओम शांति। पीटर दलवानी जी। जय झूलेलाल। मां डॉक्टर पीताम्बर पीटर दलवानी शंकर भैया उनखे श्रद्धांजलि था ॾियूं सेना सिंधी जे तरफ़ां। प्लीज एक्सेप्ट अवर कंडोलेंस। थैंक यू। जय झूलेलाल। तुलसी सांतानी जी। जयपुर जे सिंधी समाज खे ॿुधी करे गहरो दुख थियो जॾहिं असांखे ख़बर पई। ऐं शंकर भाई साहब जे चेहरे ते कॾहिं बि असांखे 3 सालनि में दुख जी परत कॾहिं नज़र न आई। कहिड़ो बि असां कमु भाई साहब खे चवंदा हुआसीं त असांखे ख़बर न आहे कि उन्हनि जे मन में एतिरी पीड़ा पई हले। हींअर जॾहिं असांखे ख़बर पई त सभिनी जे मन खे ॾाढी पीड़ा थी ऐं असां जयपुर जी सभई संस्थाउनि पारां भाभी श्री अमिता लालवानी जी के श्रद्धांजलि अर्पित था कयूं ऐं भगवान झूलेलाल सां प्रार्थना था कयूं कि सॼे परिवार खे हिन गहरे दुख खे सहण जी भगवान शक्ति ॾे। ओम शांति। आशा चांद जी असां सां जुड़नि था। हेलो। आशा चांद जी अनम्यूट कयो। जय झूलेलाल। स्त्री ऐं पुरुष जो नातो आद जुगाद खां वठी हिक ॿिए लाइ पूरक आहे ऐं असीं सम्झी सघूं था त भाउ शंकर लालवाणीअ खे हिन जे वाइफ
पंहिंजे धर्म पत्नी जे गुज़ारे वञण ते केतिरो न दुख जो एहसास थियो हूंदो। असां सभई सिंधी समाज जी तरफ़ां, सिंधी संगत तरफ़ां हुन सां हिन ग़म में शरीक आहियूं। मूंखे 2 लफ़्ज़ यादि था अचनि, 2 सिटूं यादि थियूं अचनि। वञण वारनि खे वञणो हो, विया आख़िर वञण वारा, असां सां नीह जो नातो निभाए विया वञण वारा। शांति, ओम शांति। जय झूलेलाल। दिल्ली मां देवीलाल लालवानी जी। मुझे आवाज पहुंचे तो जी। सभिनी खे जय श्री राम, जय झूलेलाल। अॼु असां भाउ शंकर लालवानी जी ॻाल्हि जे न रहण ते असां सभु ॾाढे शोक में आहियूं। कंहिं कवि चयो बि आहे कि जब कंठ प्राण आए कोई रोग न सताए, यम दरस न दिखाए, तब प्राण तन से निकले, इतना तो करना स्वामी जब प्राण तन से निकले। केतिरा न परेशान रहिया हूंदा, चङे टाइम खां उहे बीमार हुया। हालांकि शंकर लालवानी पंहिंजे चेहरे ते कॾहिं इहा ॻाल्हि अचण न ॾींदा हुया कि भई मुंहिंजे घर में इहा परेशानी आहे। अॼु उहे दुख में उॾल आहिनि। मां भारतीय सिंध सभा दिल्लीअ पारां ऐं सॼे भारतीय सिंध सभा पारां अमिता लालवानी जे न रहण ते दुख थो प्रकट कयां और साईं दर वेनिती इहा कि उन्हनि खे पंहिंजे चरण में वासो ॾियनि और सॼे परिवार खे, शंकर लालवानी खे और सॼे परिवार खे इहो दुख सहण जो बल ॾियनि। ओम शांति, ओम शांति, ओम शांति। ओम शांति। भोपाल मां मनोहर ममतानी जी। ओम शांति। अॼु असां सभई भाउ शंकर लालवानी जी धर्मपत्नी अमिता लालवानी जी 7 तारीख़ जेका मृत्यु थी अस्पताल में, उन्हनि जे करे उन दुख में शामिल थी करे श्रद्धांजलि सभा में अॼु सभु एकत्रित थिया आहियूं। असां क़रीब 1 साल खां मथे थियो ही लगातार अमिता लालवानी बीमार हुई ऐं इहो ई उहो समय हो जेको इंदौर वासियुनि लाइ कोरोना काल जो ॾाढो घणो आपदा सां जुड़ियल हो। सांसद उतां जा ई हुआ इहे शंकर लालवानी जी। उन्हनि कॾहिं बि इहो एहसासु कंहिंखे न ॾियणु ॾिनो कि उन्हनि जे घर में उन जी धर्मपत्नी एतिरी बीमार आहे ऐं इन खां पोइ बि हू लगातार पूरे साल भर खां जेको कोरोना काल मार्च 2020 खां स्टार्ट थियो, पूरे तन मन सां, पूरे समर्पण जी भाव सां उहो कमु कंदा रहिया मानव सेवा जो, जेको एतिरो सुठो हो कि हर कंहिं हंधि उन्हनि जी वाहवाही थी। लेकिन अंदर उन्हनि जे छा व्यथा हुई इहा कंहिंखे ख़बर कोन पई। लगातार साल खन मां इहा बीमार हुई अमिता। मार्च 21 में उन्हनि खे ॾाढी गंभीर स्थिति थी त CHL हॉस्पिटल इंदौर में उन्हनि खे भर्ती कयो वियो। उन खां पोइ उन अस्पताल मां हू वापसि ठीकु थी अची न कोन सकी। लगातार क़रीब 3 महीना उते ई उनखे रहणो पियो ऐं अंततः 7 जुलाई उन पंहिंजा प्राण त्याॻिया ऐं ईश्वर खे समर्पित थी। एतिरी बीमारी खां पोइ बि शंकर लालवानी खे जेको एतिरी मानव सेवा जी करण जी शक्ति मिली, उन जे करे निश्चित तौर सां उनजी इहा धर्मपत्नी जिम्मेदार हुई। उन एतिरो साहस, सहयोग, सामंजस्य स्थापित कयो जंहिंजे करे भाई शंकर लालवानी मानव सेवा भी प्रभावी रूप सां लगातार करे सघिया ऐं अञा ताईं करनि वेठा। इंदौर शहर में जेके बि ॻाल्हियूं थियूं उन में कीअं न कीअं इहो शंकर लालवानी उन में शामिल रहियो। मूंसां संपर्क काफ़ी पुराणो हो उन्हनि जो। मां जॾहिं हाईकोर्ट मां ईंदो हुउसि उते इंदौर, जॾहिं IDA में हुआ उहे, तॾहिं खां संपर्क रहियो मुंहिंजो थोरो डिस्ट्रिक्ट कोर्ट बिल्डिंग लाइ।
ॾाढा सरल स्वभाव जा हुआ, तॾहिं ख़बर कोन पवंदी कि घर में उन्हनि जी धर्म पत्नीअ खे कीअं बीमारी आहे ऐं एतिरी तकलीफ़ आहे। मां अॼु हिन दुख घड़ी में भाई शंकर लालवानी सां गॾु आहियां ऐं उन्हनि खे दुख सहण जी शक्ति ॾे, इहा भॻवान सां प्रार्थना कंदुसि। ऐं साथ ही भॻवान सां इहो बि प्रार्थना कंदुसि कि भेण अमिता लालवानी खे पंहिंजे श्री चरणनि में यथा योग्य स्थान ॾे ऐं उन जा जेके शक्ति हुनखे उनजे जीवन काल में शंकर लालवानी खे मानव सेवा जे प्रति हुन ॾिनी हुई, उहा हाणे बि कंटिन्यू रहे ऐं भाई शंकर लालवानी उन ई हिसाब सां मानव सेवा में समर्पित भाव सां कमु करे सघे, इहा ई हुन लाइ सची श्रद्धांजलि हूंदी। जय झूलेलाल। ओम शांति। ओम शांति। डॉक्टर अजीत मनियाल। Doctor Saab, kindly start your video. अजीत मनियाल जी पंहिंजो वीडियो चालू कंदा। सिद्धि मां कमल कामदार जी। जय झूलेलाल। मां सीधी मां पूज्य सिंधी पंचायत सीधी जी तरफों दुख जी इन घड़ी में शंकर लालवानी जी के यो मतलब समाज जे तरफों दुख व्यक्त तो कयूं। असांखे ॾाढो दुख थियो कि शंकर लालवानी सां जन सां या एक दुख जी घड़ी आई आहे। उन्हनि एतिरी मानव सेवा कई आहे कि जंहिंजो असां बयान नथा करे सघूं। ओम शांति। जय झूलेलाल। मुंबई मां आनंद मनवानी जी। Kindly start your video. आनंद मनवानी जी पंहिंजो वीडियो स्टार्ट कंदा। अरुणा तलरेजा जी नीमिच मां। Unmute please. अनम्यूट कयो अरुणा जी पहिरीं पाण खे प्लीज। कोई कम विचार ठाहियूं था। कमल कामदार जी पाण खे म्यूट कंदा प्लीज। अजीत मनियाल जी। असां सां अनम्यूट कयो पाण खे अजीत जी। जी जय झूलेलाल। असांजी भेण अमिता जी हिकिड़ी आदर्श धीअ, भेण, ज़ाल ऐं माता न सिर्फ़ इंदौर वासियुनि खे पर सॼे सिंधी समाज खे हिकिड़ो आदर्श उपस्थित करे विया आहिनि त कीअं सिंधी परिवार में सुख दुख में पंहिंजे परिवार खे पंहिंजे समाज खे संभालजे। मां
झूलेलाल जी खे विनती थो कयां त तव्हां पंहिंजे चरणनि में अमिता भेण खे जॻह ॾियो ऐं न सिर्फ़ु लालवाणी परिवार खे पर सॼे समाज खे हिमत ॾियो असां उन्हनि जे चयल ऐं कयल कमनि खे अॻिते वधायूं। ओम पूर्णमद पूर्णमिदम पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते। ओम शांति शांति शांति। जय झूलेलाल। अमरावती मां नानक आहूजा जी। हाँ, मुंहिंजी आवाज़ अचे थी? जी अचे थी। जय झूलेलाल। जय झूलेलाल। टियों ॾींहुं दुखद समाचार मूंखे मिलियो ओॾां इंदौर में मुंहिंजा सेण रहंदा आहिनि, गिडवानी परिवार, गिंडानी परिवार। त भेण असांजी भाभी अमिता लालवाणी दादा पाण खे अनम्यूट कंदा प्लीज। अनम्यूट कयो। आवाज़ आहे मुंहिंजी? जी। जय झूलेलाल। टियों ॾींहुं जीअं इंदौर खां इहा ख़बर आई, मुंहिंजे सेणनि मूंखे फ़ोन कई त इंदौर में रहंदा आहिनि सेठ विजय कुमार। भेण चऊं भाभी चऊं अमिता जी जो निधन थियो आहे असांजे शंकर भाई लालवाणी साहब जी धर्मपत्नी, त ॿुधी करे ॾुख त थियो पर सॼे हिंदुस्तान में इहा ख़बर विदिन नो टाइम इहा पहुची वई। प्रसार माध्यम एतिरा स्ट्रॉन्ग आहिनि। जीवन मरण आहे निश्चित रूप सां ईश्वर जे हथ में, मनुष्य मात्र जे हथ में का ॻाल्हि अहिड़ी का आहे कान। पर घटि उमिरि में ऐं अहिड़नि ॾींहंनि में जंहिंमहिल शंकर भाई अॼु कंहिं सुठे पद ते, समाज सेवा जे वॾे पद ते आया आहिनि ऐं उन्ही में उन्हनि खे जेको ॾिसण जो मौक़ो हुयो अचण वारे सालनि में पंहिंजे परिवार जी, शंकर भाई जी, सभिनि जी तरक़ी जो, उहे महरूम थी विया। ऐं ख़ुदि हिन उमिरि में शंकर भाई खे जीअं त आवश्यकता हूंदी आहे धर्म पत्नी जी, अर्धांगिनी चवंदा आहिनि, अधु शरीर उहा हूंदी आहे। असां सम्झी सघूं था त शंकर भाई जे दिलि ते छा गुज़रंदी हूंदी, उन्हनि खे कीअं अॼु अॻिते जो जीवन जे लाइ सभु कुझु हुजण खां पोइ अमिता भाभी कान्हे। लालवाणी परिवार जे इन ॾुख में असां सभई शामिल आहियूं। आहूजा परिवार, अमरावती शहर जा सभई असां साथी जेके मुंहिंजा आहिनि। साईं कंवरराम जन जो जेको अमरावती में धाम ठहे थो, उनजी तरफ़ां बि मां श्रद्धांजलि ॾियां थो। ऐं मुंहिंजा जेके पब्लिकेशन्स आहिनि, प्रतिदिन अख़बार ऐं वृत्त केसरी, उनजी तरफ़ां बि मां श्रद्धांजलि ॾियां थो। ओम शांति। ओम शांति। जी। असां सभिनी खे इहा हिकु चई सघूं था त लालवानी परिवार मां हिकु सीख सिखण जे लाइ मिली आहे त हमेशह ई भैया सां हेतिरो वक़्तु कमु करण खां पोइ बि कॾहिं इहे जानकारी न रही त हेतिरो कुझु उन जे जीवन में गुज़री रहियो आहे। कुझु उहे गुज़रियल यादगिरियूं जेके भैया असां सां शेयर कयूं, उहे असां स्क्रीन ते ॾेखारणु चाहींदासीं। सफलता जे मुकाम ते पहुता है। आवाज़ बढ़ाएंगे प्लीज।
पहिरियों त मां पंहिंजी वाइफ खे ॾींदुमि, उन सपोर्ट फुल सपोर्ट रहियो। यानी तव्हांखे इहो ॿुधाया कि असांजी नई नई शादी थी ऐं मां राजनीति में बि हुउमि। हाणे इहो कीअं मैच कयूं पाण में कि कॾहिं वञिणो हुजे काॾे रिश्तेदारनि में मिलणु जुलणु, ऐं उन महिल ई पार्टी जी मीटिंग हुजे त मां उहो चई करे निकिरा कि मां तव्हांखे हुते छॾे थो ॾियां, मां पार्टी जी मीटिंग कटे करे वठी अचणु थो। त शुरू खां साथ रहियो आहे, जॾहिं कि मूंखे उन खां साथ रहणो खपे उन महिल खां मां पार्टी में कमु कंदो आहियां ऐं उनजो साथ मिलियो आहे, त निश्चित तौर खां उनखे ॾींदुमि मां हुनखे। अहिड़ी सौगात जेका तव्हांखे कुदरत जे तरफ़ां नेमत तौरु मिली हुजे। परिवार, वाइफ ऐं सभिनि जो प्यार। मां शंकर बेहतरीन भाउ खे बेहतरीन हिकिड़ो कपल, बेहतरीन इंसान शंकर भाई। दरअसल ॾाढो ॾुख इहो जेको तव्हांजे जीवन में आयो आहे, ईश्वर तव्हांखे सहन करण जी शक्ति ॾे। जी भेण अॻिते। मां शंकर भाई जी खे जुड़ण जे लाइ वेनिती कंदसि। शंकर लालवानी जी। अॼु हिन दुख जी घड़ी में तव्हां सभिनि जेकी हिम्मत वधाई आहे, मां हुन लाइ थोराए थो आहियां। इहा ॻाल्हि सही आहे कि हुनजी कमी हमेशह रहंदी, ऐं एॾनि सालनि जो जेको साथ हुयो ऐं जेको मां हिन मुक़ाम ते पहुतो आहियां, हुनमें सभिनि खां वधीक हुनजो साथ हो। कॾहिं बि कहिड़ी ॻाल्हि में न कंदी, मन में मुंहिंजे हमेशह लॻंदो हो कि मां हुनखां न्याय नथो कयां, छोकी न शुरू खां ई जॾहिं मुंहिंजी शादी थी तॾहिं मां मुंबई में हुउमि, ऐं उनजो बि हिकु सुपिनो कि मां बि बम्बई रहां, बम्बई में घर हुजे, बम्बई में वसूं। पर मां उन्हनि खे चयो कि अगरि असां बम्बई में रहंदासीं त पंहिंजो परिवार पाले सघंदासीं ऐं पाण ख़ुशि रहंदासीं, पर असांखे अगरि सेवा कमु करिणो आहे त असांखे कहिड़े न कहिड़े प्लेटफॉर्म ते वञी करे कमु करणो पवंदो, ऐं हुन लाइ तव्हांजो साथ ज़रूरी आहे। उहो मनी मां इंदौर आयुमि, ऐं शुरूआती दौर में ॾाढा ॾुखनि जा ॾींहं हुया, छोकी न जेको शादी करे ईंदो आहे हुन सुपिनो हूंदो आहे, हुन सुपिने जे विपरीत हुन कॾहिं सोचियो न हो कि मां राजनीति में कमु कंदुमि ऐं हुनजी पंहिंजी हिकु लाइफ स्टाइल हुई। पर जॾहिं हुन ॾिठो समाज में कमु कंदड़, शहर में चुनाव लड़ियुमि कारपोरेशन जो महिल, त धीरे धीरे उहा हुन में एडजस्ट थी वई, ऐं उन माहौल में कमु करणु शुरू कयो। छोकी न सार्वजनिक जीवन में जॾहिं रहूं था पिया तॾहिं अचण वञण मिलण जुलण अलॻि प्रकार जो थींदो आहे, सॼो असांजो जीवन सार्वजनिक थींदो आहे। असां कॾहिं सोचदा बि हूं कि कुझु प्रोग्राम ठाहियूं फैमिली जो, ॿाहिरि वञण जो, काॾे जो, पर कुझु न कुझु अची वेंदो त न थींदो। मिटनि माइटनि में वञिणो हूंदो, सावननि में वञिणो हूंदो, त तॾहिं बि ॾाढो मुश्किल खां असां हुनखे ईअं चई करे कि मां कोशिशि कयां थो, थोरो समय उते ॾींदुमि, थोरो समय मां पार्टी में बि कढंदुमि, पर धीरे धीरे उहो समय सार्वजनिक वधीक थी वियो, फैमिली जो घटि थी वियो। उहा ॻाल्हि मुंहिंजे मन में हमेशह रहंदी हुई, पर उहा बि सम्झी वई समय जे हिसाब खां
कि हाणे मुंहिंजी पब्लिक लाइफ आहे त इन करे हिननि खे पब्लिक में रहणो आहे। ऐं उन पोइ उन माहौल में ढली करे मूंखे हमेशह उन्हनि साथ ॾिनो। मां 3 इलेक्शन कारपोरेशन जा लड़ा, उनमें बि उनजो साथ हो। पोइ डेवलपमेंट अथॉरिटी जो चेयरमैन रहियुमि त महिल त एग्जीक्यूटिव पोस्ट हुई त महिल वधीक न हो, पर जॾहिं लोकसभा जो चुनाव लड़ियो त महिल उन चुनाव में बि चङो कमु कयो। पर महिल बि उनखे इहा जेकी परेशानी हुई, बीमारी जेकी हुई कैंसर जी, उहा हुई, पर ट्रीटमेंट हले पियो। इहो ख़बर हुई असांखे कि इहो ट्रीटमेंट केसिताईं हलंदो, इहा असां सम्झूं पिया ॻाल्हि खे। छोकी न जॾहिं थियो महिल ऑपरेशन थियो, ईअं लॻो ठीकु थी वियो, पर उन खां पोइ वरी उहो ऑकर थियो, पर उहो धीरे धीरे उहो फैले पियो, इहा बि ॻाल्हि ख़बर हुई। ऐं लास्ट ईयर उहो थोरो वधीक थियो ऐं डॉक्टरनि पंहिंजी कोशिशि कई कि कीअं बि करे उन्हनि खे ठीकु कयूं, पर असांखे ख़बर आहे जॾहिं कैंसर फैलंदो आहे त उन्हनि जी पंहिंजी हिकु फिरण जी क्षमता हूंदी आहे। जेको ट्रीटमेंट हो उहो कीमोथेरेपी चङनि सालनि खां हले पई, पर शरीर कीमोथेरेपी झेले न सघियो, या मां ॾिसां पियो, छोकी डे बाय डे उहो वीक थियण थी वञे पई। विच में इहो बि तय थियो कि असां कीमोथेरेपी बंदि कयूं, छोकी न उहो शरीर खे जलाए थो पियो, शरीर कमज़ोर थो थिए पियो। त कीमोथेरेपी बंदि करे असां हुनजी जो क्रिटिकल इलनेस हुई उनखे ठीकु करण में लॻासीं। 2 महीना हुन में लॻा कि उहो थोड़ा ठीकु थी वञे फिजिकली। पर कीमो बंदि करण खां पोइ फिजिकली ॾिसूं पिया त पर उनखे ईअं लॻो कि कैंसर ॿियनि पार्ट में बि पहुची वियो। हाणे हिकु तरफ़ कीमो चालू करणो, ॿिए तरफ़ क्रिटिकल इलनेस हुई, हिकु दफ़ो खूहो, ॿिए तरफ़ खाई हुई। डॉक्टर पाण में मीटिंग कंदा कि कीअं अॻियां वधूं। ऐं मूंखे ध्यानु आहे कि शहर में कोरोना ॾाढो फैलियल हुयो। असां टॉप 5 शहरनि में वियासीं नेशनल लेवल ते। ऐं इहा उहा बि सम्झे पई कि हिननि खे शहर जो बि कमु करिणो आहे ऐं मुंहिंजो बि करिणो आहे, इहा ॻाल्हि उहा सम्झे पई। ऐं हुनजे विच में ई हिकु परीक्षा जी घड़ी हुई, भॻवान परीक्षा वरिती कि हिकु तरफ़ हॉस्पिटल में घरवारी हुई, ॿिए तरफ़ शहर हो। कोशिश कई कि ॿिन्हिनि खां न्याय थिए, पर विधि जो विधान आहे कि ॾाढी हिम्मत हुयसि हुनखे लड़ण जी। आख़िरी ताईं लड़ी हुआ, जेतिरी हुनजी क्षमता हुई ओतिरी लड़ी। डॉक्टर पंहिंजी जॻह ते जेतिरी कोशिशि करे सघिया ओतिरी कयूं। मां सॼो ॾींहुं शहर में जेको असांजो कोरोना जो मैनेजमेंट हो माइक्रो लेवल ते, उहो मां ॾिसंदो हुउमि। ऐं राति जो उते हॉस्पिटल में हिकु रूम ठाहे रखियो ICU जे पासे में। ऐं उन हॉस्पिटल में कोरोना जा मरीज बि हुआ। मूंखे सभिनि खां वधीक डपु लॻे पियो कि ICU पासे में हिकु ॿियो ICU कोरोना जो, यानी विदिन 10 फीट रेंज में। पर उहो बि डपु हुयो सॼे कोरोना के दौरान कि इहो वायरल हुन न खपे। पर भॻवान जी दया रही, साईं जी महिर रही कि कोरोना न थियो आहे। मां बि ॾाढी प्रिकॉशन खणंदो हुउमि। पर सॼे कोरोना के पीरियड में मां उनखे परियां बीह करे ई ॻाल्हाईंदो हुउमि। मां कॾहिं उन जे पासे में न करे न वियुमि कि मां सॼो ॾींहुं घर जे ॿाहिरि रहां थो, कोरोना जे विच में रहां थो। हिकु डपु उहो बि हो कि मुंहिंजे करे उनखे न थिए, त मां ज़रूरु राति जो ऐं सुबुह जो उनजे साम्हूं बीहंदो हुउमि, ॻाल्हाईंदो हुउमि। पर आख़िरी समय त टेकोस्टिप थी उनखे वेंटिलेटर बि लॻो त ॻाल्हाइण बंदि थी वियो। त कुझु बि चइणो हूंदो मूंखे इन विच में हिकु ॿ दफ़ो दिल्ली वञिणो पियो, हिकु ॿ दफ़ो भोपाल वञिणो पियो। हिकु वॾी ॿाहिरि हुअमि त मां उते लिखी करे ॾींदो हुउमि कि मां अॼु ॿाहिरि वेंदुमि, अॼु मां न अची सघंदुमि। त उहा ॻाल्हि सम्झंदी हुई, अखियुनि खां इशारो कंदी, ठीकु आहे। त आख़िरी समय ताईं हुनजो साथ रहियो। पर जेतिरो करे सघिया ओतिरो कयोसीं। भॻवान खे इहा ई प्रार्थना आहे कि उनखे पंहिंजे चरणनि में स्थान ॾे।
ऐं उनखे मोक्ष प्रदान करे। ऐं तव्हां सभिनि जेकी भावना व्यक्त कई आहे हुन लाइ मां तव्हांखे धन्यवाद थो ॾियां पियो। जय झूलेलाल। इहा दुख जी घड़ी सिर्फ़ु तव्हांजे लाइ न, असांजे सॼे सिंधी समाज जे लाइ आहे। तव्हां उनखे क़रीबीअ सां ॾिसो आहे, पर हिन थोरे वक़्त में तव्हां सॼे सिंधी समाज जा लाडला भाउ थी रहिया आहियो। त इहो जेको तव्हांजो दुख आहे उहो असांजे सॼे सिंधी समाज जो ई दुख आहे ऐं असां तव्हां सां इन दुख जी घड़ीअ में गॾु आहियूं। हेतिरी तकलीफ़, हेतिरो कष्ट सहंदे कंदे त इहा त पकी आहे त इहा आत्मा निर्मल थी करे श्री चरणनि में ई निवास वठंदी। ऐं तव्हांजे प्यार जी हिमत तव्हांजे गॾु हुजण जो हुयो, जंहिंजे करे हो स्ट्रॉन्गली एतिरो बीठा रहिया। तव्हां न सिर्फ़ु सामाजिक क्षेत्र में नंबर 1 सांसद थी करे बीठा, उते पंहिंजो नालो कयो, पर पारिवारिक जीवन में बि तव्हां पंहिंजे परिवार खे बि ओतिरो ई सामंजस्य रखी करे हलियायो ऐं उते बि तव्हां हिकिड़ो मिसाल कान कयो आहे। असां सॼो सिंधी समाज तव्हां सां हिन दुख जी घड़ीअ में गॾु आहियूं। असां सां के गेस्ट ॿिया बि जुड़िया आहिनि जेके पंहिंजी श्रद्धांजलि अर्पित करणु चाहींदा। त इन कार्यक्रम जी कड़ीअ खे अॻिते वधाईंदे मां ओम कुकड़ेजा जी खे जोड़ाइण जे लाइ चवंदसि। जय झूलेलाल सभिनि खे। आवाज़ अचे थी मुंहिंजी? असांखे हिन दुख जी घड़ी में असां पंहिंजे भैया शंकर लालवानी सां गॾु आहियूं और ईश्वर जे अॻियां इहा ई प्रार्थना कयूं था असांजी भाॼाई अमिता लालवानी खे मोक्ष प्रदान करे पंहिंजे चरणनि में स्थान ॾे। असांजी तरफ़ खां दिल्ली जे पारां मां उन्हनि खे सची श्रद्धांजलि अर्पित कयां थो। हिन दुख जी घड़ी में मां भैया शंकर लालवानी सां गॾु आहियां। ओम शांति। जय झूलेलाल। जयपुर मां हरगुनदास नेभानी जी। अनम्यूट कंदा पाण खे। जय झूलेलाल। मां हरगुन आसनदास जयपुर मां। दादा शंकरलाल लालवानी जी मिसेज जो निधन जे बारे में ॼाणे करे असांखे सॼे जयपुर समाज स्तब्ध रहिजी वियो कि ही असांजे भाउ सां छा थी वियो। विधीअ विधान अॻियां पाण सभु मजबूर आहियूं, लाचार आहियूं, पंहिंजो वस नथो हले। असीं भॻवान खे इहा ई प्रार्थना था कयूं असांजो जयपुर जो सॼो सिंधी समाज के भाभीअ खे पंहिंजे चरणनि में स्थान ॾे, उनजी आत्मा खे शांति ॾे ऐं भाई साहब जे पूरे परिवार खे ये दुख जी घड़ी सहण जी शक्ति प्रदान करे। जय झूलेलाल। महेश मलकानी जी कलकत्ता मां। महेश जी, महेश मलकानी जी। हाँ जी हरिओम। हेलो। हाँ। शुड आई स्टार्ट? यस। हाँ। मां कलकत्ते वासी महेश मलकानी कलकत्ते सभिनि भाइरनि जी तरफ़ ॾों अर्जुनदास तनवानी, राजेश राजपाल, संगीता बापुली, नरेश परनानी, ओपी लालवानी, सुनील खुशलानी, दया नरसिंहानी, रीता मूलचंदानी, विशन शर्मा सभिनि जी तरफ़ ॾों अमिता लालवानी भेण जी श्रद्धांजलि में इहो ई चवंदसि त भॻवान उन जी आत्मा खे शांति ॾे ऐं उनखे पंहिंजे चरण कमलनि में जगह ॾे ऐं भाउ शंकर भाई खे इन दुख खे सहण जी हिम्मत ॾे। ओम शांति। विनोद खूबचंदानी जी आदिपुर मां।
आवाज अचे थो? हा जय झूलेलाल। अॼु हीअ दुखद घड़ी सिर्फ़ु मुंहिंजे लाइ न सॼे सिंधी समाज लाइ आहे। पंहिंजा वॾा भेण समान माता समान अमिता लालवानी पंहिंजे विच में न आहिनि। ॾाढी वॾी कमी पंहिंजे जीवन में थी आहे, पर चवंदा आहिनि न संसार जी सॼी लीला भॻवान जे हथ में आहे, पंहिंजे हथ में कुझु न आहे। त पंहिंजो सचो रोल हाणे शुरू थिए थो। पंहिंजी भेण पंहिंजी माता समान अमिता लालवानी जा जेका उद्देश्य हुआ, जेका उद्देश्य अधूरा रहिया हूंदा, उहो पूरा करण लाइ पाण सभई गॾिजी करे हा शंकर लालवानी सां गॾु रहंदासीं, हमेशह गॾु आहियूं, हींअर बि गॾु आहियूं। हिन दुखद घड़ी में हेॾो दुख हूंदे उन्हनि पाण ज़ाहिर न थियणु ॾिनो की हेॾी तकलीफ़ उन्हनि खे हुयूं। मूंखे अञा बि यादि आहे गए साल जॾहिं राशन किट जो वितरण ऐं सिंधी समाज खे हेल्प करणी हुई, हेल्पलाइन ठाती हुई, तॾहिं पंहिंजे विच में अची करे मीटिंग कंदा हुआ, पाण खे प्रोत्साहित कंदा हुआ, सभिनी हंधि पुॼाईंदा हुआ। न सिर्फ़ु इंदौर, पर सॼे भारत वर्ष में सिंधियुनि खे मदद पहुचाइण लाइ उन्हनि सुठे नमूने पाण सभिनी खे प्रोत्साहित कयो, हेॾी तकलीफ़ हूंदे। त अहिड़ा घणेई उद्देश्य आहिनि, हुन में असां हमेशह मां शंकर लालवानी सां गॾु रहंदासीं। अॼु जे मौक़े ते ईश्वर खे प्रार्थना कयूं कि भेण माता समान ईश्वर लालवानी खे पंहिंजे चरण में स्थान ॾे ऐं हिन दुखद घड़ी में मां शंकर लालवानी ऐं सॼे परिवार लालवानी परिवार खे सहन करण जी शक्ति ॾे। ऐं इहा श्रद्धांजलि मां मुंहिंजे पारां, असांजे शहर पारां, असांजे लाड लुहाणा सिंधी पंचायत अखिल भारत तरफ़ां इहा श्रद्धांजलि थो ॾियां। भॻवान खे प्रार्थना थो करियां उन्हनि खे पंहिंजे चरण में स्थान ॾे। ओम शांति। मनोहर जी सतना मां। ओम शांति। आवाज अचे थी भाई? जी। जय श्री झूलेलाल। निश्चित रूप सां वॾे ई दुख जो विषय आहे। असांजे मध्य प्रदेश नंबर 1 शहर इंदौर जा कर्मठ सांसद ऐं वरिष्ठ समाज सेवी श्री शंकर लालवानी जी अर्धांगिनी श्रीमती अमिता लालवानी जे संसार जी यात्रा पूरी करे ईश्वर जे चरणनि में वास कयो आहे। इन्हीअ जो दुख सतना सेंट्रल सिंधी पंचायत, भारतीय सिंधु सभा सतना ऐं सिंधी अकादमी सतना ऐं सां गॾोगॾु पूरे मध्य प्रदेश सिंधी समाज सां गॾु पूरे भारत वर्ष के आहे दुख। निश्चित रूप सां इहा भरपाई नामुमकिन आहे ऐं मुश्किल ई न आहे, नामुमकिन आहे। असां ईश्वर सां प्रार्थना कंदासीं त असां अमिता लालवानी खे, दिवंगत परिवार खे अहिड़ो सहन करण जी शक्ति ॾे ऐं असांजे परिवार खे वॾो दुख सहन करण जी शक्ति ॾे। ओम शांति, ओम शांति। मुंबई मां आनंद मनवानी जी। Kindly start your video, please. डॉक्टर निर्मला सुनील वाधवानी। डॉक्टर। हाँ, ओम शांति। मां असांजे सिंधी काउंसिल ऑफ इंडिया गुजरात रीजन, राष्ट्रीय सिंधी समाज ऐं अहमदाबाद ऐं गुजरात जूं जुदा जुदा संस्थान ऐं सॼे गुजरात जे सिंधी समाज जे तरफ़ां ही श्रद्धांजलि ॾेई रही आहियां। ऐं अमिता भेण सां मुंहिंजी हिकु दफ़ो मुलाक़ात थियल आहे इलेक्शन जे टाइम में। ॾाढा सरल ऐं हसमुख स्वभाव जा हुआ। ऐं मां इहो ॿुधो कि जॾहिं बि कंहिं ग़रीब न्याणीअ जी शादी थींदी हुई त उन में सभ खां पहिरीं हू पंहिंजो दान उन में ॾींदा। त अहिड़ी असांजी भाभी अमिता लालवानी जे वञण सां असांजे विच में ॾाढी खोट थी आहे। ईश्वर उन्हनि खे पंहिंजे चरणनि में जॻह ॾियनि ऐं शंकर लालवानी ऐं उन्हनि जे पूरे परिवार खे ही दुख सहन करण जी शक्ति ॾियनि। इहो ई चई ॻाल्हि पूरी कंदसि। जय झूलेलाल, जय सिंधी, ओम शांति। बूंदी मां महेश चांदवानी जी। जय झूलेलाल। आवाज अचे पई? हाँ हाँ दीदी। हाँ हाँ। जय झूलेलाल। आदरणीय सांसद मानवराज शंकर लालवानी साहब ऐं परिवार,
जय झूलेलाल। श्रीमती अमिता लालवानी जे देवलोक गमन जो समाचार ॿुधी सॼे भारतवर्ष जे सिंधी समाज में शोक व्याप्त है। जीवन जी हिन यात्रा में प्रेम प्यार सां ऐं मिलवर्तन सां रहण वारे यात्री जी ये इच्छा रहंदी आहे कि सहयात्री की इच्छा रहंदी आहे कि उन सफ़र अॻियां ताईं रहे त ॾाढो सही रहंदो आहे। पर जंहिंजी यात्रा जेसि ताईं हूंदी आहे, जंहिंजो गंतव्य स्थान हूंदो आहे स्टेशन ते, उनखे रुख़सत थियणो पवंदो आहे ऐं उनखे उतां विदा थियणो पवंदो आहे। जन्म मरण सभु विधाता जे हथ में आहे ऐं असां सभई हिन विधाता जे हथ जी कठपुतली आहियूं, हिन जे चरणनि में नतमस्तक आहियूं। परमपिता परमात्मा खे असां इहे प्रार्थना कंदा आहियूं कि उन दिवंगत आत्मा खे पंहिंजे चरणनि में स्थान प्रदान करे ऐं परिवार जन खे हिन असहनीय दुख खे सहन करण जी शक्ति प्रदान करे। बूंदी मां असांजा जो मुखी साहब आहिनि जेठारन जी होतवानी, उहे बि जुड़ियल आहिनि। मां निवेदन करणु चाहींदो उन्हनि खे बि हिकु भेरो स्पॉटलाइट करण जी कृपा कनि। बूंदी मां ॿियो मंगूमल टेकवानी अध्यक्ष, उन्हनि बि शोक संवेदना व्यक्त कई आहे। इन जे अलावा अमर कादरा, गौरव जेसानी ऐं मुकेश माधवानी, उन्हनि बि शोक संवेदना व्यक्त कई आहे। ओम शांति शांति शांति। जय झूलेलाल। नंदलाल जोतवानी जी, विंग कमांडर नंदलाल जोतवानी जी। जय झूलेलाल। अनम्यूट कंदा पाण खे। दुख ऐं सदमो पहुतो अमिता भाभी जे सुर्गवास थियण जी ख़बर मिली। न सिर्फ़ असांजो जोतवानी परिवार पर असांजो सॼो सिंधी समाज इन दुख में शरीक आहे। भाउ सांसद शंकर लालवानी ऐं संदसि परिवार सां असांजी दिल सां संवेदना आहे। भगवान खेनि शक्ति ॾे त इहो वॾो नुक़सानु हू सही सघनि। भाभी अमिता भाभी असांजे दिलनि में हमेशह सदा हयात रहंदी ऐं संदसि नेक कम नेक सुभाउ असांजे दिलनि ते उकरियल आहे। भगवान उन्हनि जी आत्मा खे शांति बख़्शे, इहा असांजी परमात्मा दर प्रार्थना आहे। जय झूलेलाल। ओम शांति शांति शांति। नयन प्रकाश जी पंहिंजो वीडियो ऑन कंदा। सूरत मां नयन प्रकाश जी। आवाज अचे तो? सुनील गंगवानी उल्लासनगर मां। Kindly start your video. हेलो हेलो। जय झूलेलाल। आवाज आयो मुंहिंजो? हा हा आयो दादा। हाणे सुनील गंगवानी जी अची रहिया आहिनि। मां मुंहिंजी श्रद्धांजलि हा अची वई? हा हा बिल्कुलु। जय झूलेलाल। जय झूलेलाल। तव्हां सभिनीनि खे जय श्री झूलेलाल। मां सुनील गंगवानी उल्लासनगर मां। ॾाढी दुख जी जेकी घड़ी असांखे जंहिंमें ॿुधण में आई, तमामु दिलि सां ॾाढो दुख थियो। शंकर लालवानी जी मिसिस अमिता लालवानी जी जीअं भेण गुज़ारे वई त असांखे ॾाढो दुख थियो। परमात्मा उन्हनि खे वैकुंठ जे द्वार में रखनि, इहा ई असांजी सिंधु युवा संगठन पूरी टीम जे पारां मनीषा पीतमानी ऐं असांजी पूरी टीम कविता साधवानी, असांजी पूरी टीम जे पारां प्रकाश नाथानी, असांजी सिंधु युवा संगठन पूरी टीम जे तरफ़ां श्रद्धांजलि अर्पित था कयूं पिया। जय श्री झूलेलाल। जय झूलेलाल। नरेश तलरेजा जी नवी मुंबई वाशी मां। जय झूलेलाल। सचो सतराम तीरथ धाम नागपुर
पूत सिंधी पंचायत नेरुल, श्री वरुणावतार झूलेलाल मंदिर नेरुल, सजे नेरुल जे ऐं नवी मुंबई जे सिंधी समाज जे तरफ़ां असां आशुरूपुरित श्रद्धांजलि था अर्पित कयूं पिया। भाउ शंकर लालवानी सां बॉम्बे में, नागपुर में काफ़ी दफ़ा मुलाक़ात थी आहे। या ॾाढी वॾी दुख जी ॻाल्हि आहे। अहिड़े वक़्त ते उन्हनि खे इहो सभु दुख ॾिसणो थो पए पियो। मालिक भाभी जन खे पंहिंजे चरणनि में स्थान ॾींदो। सचे सतराम दर इहा ई प्रार्थना आहे कि इहो सॼे लालवानी परिवार खे दुख सहन करण जी शक्ति ॾे। सचो सतराम। सचो सतराम। नयन प्रकाश जी, तव्हां पंहिंजो वीडियो ऑन कंदा। प्रकाश दरियानी जी, आनंद मनवानी जी, उनका दिनेश आईफोन जो लिखा हुआ है, उनको स्पॉट कीजिए। अनम्यूट कंदा पाण खे। जय झूलेलाल, ओम शांति। भाई शंकर लालवानी जो भाभी अमिता जो जीवन मूं भरसा ॾिठो आहे, छो त मां बि इंदौर जो रहवासी रहियो आहियां। मुंहिंजो जेको गृह क्षेत्र इंदौर रहियो आहे, त हुननि जी संघर्ष जो जीवन ॾिठो आहे कि भई कीअं केतिरियूं उतार चढ़ाव हुननि पंहिंजी ज़िंदगी में ॾिठा। ऐं हुनमें भाभी अमिता लालवानी जो केतिरो सहयोग रहियो आहे, इहो तव्हां शंकर लालवानी जी सफलता सां ॾिसी सघो था कि हुनमें भाभीअ जो वॾो हथु आहे। हुन भाभीअ जे जेको संघर्ष ऐं त्याग ऐं बलिदान आहे, उन जे करे ई असांजे भाउ शंकर खे जेकी सफलता मिली आहे, असीं भाभीअ खे ते गर्व था कयूं कि हुननि पंहिंजे जीवन समर्पण करे ऐं हेॾो वॾो असांजे भाउ खे सहयोग ॾिनो। असां हिंद में सिंध टीम जी तरफ़ां हार्दिक श्रद्धांजलि था ॾियूं ऐं भगवान सां प्रार्थना कयूं था कि भाई शंकर लालवानी जी खे ये दुख सहण जी शक्ति दी। ओम शांति। आगरा मां KL पंजवानी जी। झूलेलाल, मां आगरा मां कुंदन लाल पंजवानी। मां आदरणीय शंकर लाल सांसद जेके असांजा आहिनि, उन्हनि जो इहो ॿुधी करे ॾाढो शौक़ थियुमि और ॾाढो मूंखे दुख थियो। मां आगरा जे समस्त पंचायतुनि जे पारां ऐं सेंट्रल पंचायत पारां, स्वामी लीलाशाह गौशाला जे पारां, सभिनी जे पारां एॾो दुख व्यक्त थो कयां। मां चाहींदुमि कि पंहिंजे दिलि सां कि हुननि खे जेको आत्मा, दिवंगत आत्मा आहे असांजी भेण अमिता जी, उन्हनि खे भॻवानु पंहिंजे श्री चरणनि में रखे ऐं उन्हनि खे नई जीवन ॾे, नव जीवन। ऐं असांजे लालवानी परिवार खे, सॼे समस्त लालवानी परिवार खे दुख सहण जी शक्ति ॾे। ऐं इन दुख जी घड़ीअ में असां लालवानी परिवार सां दिलि सां गॾु आहियूं। जय झूलेलाल। करीना होटवानी जी। आवाज़ आ रही है मेरी? हाँ, आ रही है। जय झूलेलाल। ॾाढो दुख थियो मूंखे ॿुधी करे। अंकल सां काफ़ी बचपन निकितो आहे। आंटी जन खां ॿुधी करे काफ़ी दुख महसूस थियो आहे मूंखे। सॼे सिंधी समाज खे ॾाढो दुख महसूस थियो आहे। मां ईश्वर सां यही प्रार्थना कंदमि कि अंकल खे, हुननि जे परिवार खे दुख सहन जी शक्ति। कुछ लोगों के मैसेज आ रहे हैं कि वो जुड़ नहीं पा रहे हैं। रमेश जी, कोई वेटिंग में है क्या? नहीं, वापिस से वो जुड़े। तो 3 लोगों का ऑडियो कनेक्ट नहीं है। नरेश परियानी जी। इनका ऑडियो कनेक्ट नहीं है, ये वापिस से जुड़े।
काफी लोगों का मैसेज आ रहा है कि जुड़ नहीं पा रहे हैं। एक बार वीडियो फिर से चलाएंगे और उसके बाद श्रद्धांजलि सभा को अब जब तक जुड़ेंगे तो एंड कर देंगे। एक बार वीडियो चलाएंगे। तव्हां अॼु हेतिरी सफलता जे मुक़ाम ते पहुता आहियो, इन सफलता जो राज़? ॾिसो, सभिनी खां पहिरियों त मां पंहिंजी वाइफ खे ॾींदुमि, उनजो सपोर्ट फुल सपोर्ट रहियो। यानी तव्हांखे इहो ॿुधाया कि असांजी नई नई शादी थी आहे, मां राजनीति में बि हुउमि। हाणे इहो कीअं मैच कयूं पाण में कि कॾहिं वञिणो हुजे काॾे रिश्तेदारनि में मिलणु जुलणु, ऐं ओमहिल ई पार्टी जी मीटिंग हुजे त मां उहो चई करे निकिरा कि मां तव्हांखे हुते छॾे थो ॾियां, मां पार्टी मीटिंग कटे करे वरी वठी अचणु थो। त शुरू खां साथ रहियो आहे। जॾहिं कि मूंखे उन खां साथ रहणो खपे, ओमहिल खां मां पार्टी में कमु कंदो आहियो आहियां ऐं उनजो साथ मिलियो आहे, त निश्चित तौर खां उनखे ॾींदुमि मां हुनखे। अहिड़ी सौगात जेका तव्हांखे कुदरत जे तरफ़ां नेमत तौर मिली हुजे? परिवार, वाइफ ऐं सभिनी जो प्यार। तव्हां अॼु हेतिरी सफलता असांखे केतिरा ई असांजा गेस्ट जेके ॿाहिरां खां जुड़ण वारा हुया, उन्हनि जे बि समूला मोटवानी जी फ्लोरिडा मां, असांजा भाउ अर्जुन जसूजा जी कनाडा मां, मुंबई मां बिहारी शहरी जी, राम जवारानी जी, मुरली अदनानी जी, चंदर मंगनानी जी दुबई मां, वासु श्राफ जी दुबई मां, नारी फुलवानी जी ताइवान मां। इन्हनि सभिनी पंहिंजी अश्रुपूरित श्रद्धांजलि असांखे मोकिली आहे त उन्हनि जे तरफ़ां खां असां समर्पित कयूं। किन घरू मजबूरियुनि जे कारण हो जॉइन न जुड़ी सघिया आहिनि, पर सॼे समाज जे तरफ़ां खां असां हमेशह ई भैया सां जुड़ियल आहियूं। अॼु असां जेतिरा ॼणा हिते जुड़िया आहियूं, इन जे अलावा बि केतिरनि ई जॻहियुनि ते अहमदाबाद में असांजे MLA भाउ बलराम थावानी जी हिकु कल्ह श्रद्धांजलि सभा जो आयोजन कयो हुयो। संडे जे ॾींहुं सुरेश केशवानी जी श्रद्धांजलि सभा जो सिंधी काउंसिल ऑफ इंडिया जे मेंबर्स सां मिली करे रहिया आहिनि। इहो दुख जी घड़ी सॼे सिंधी समाज जे लाइ आई आहे। ईअं पियो लॻे ॼण त असांजे पंहिंजे घर जो हिकिड़ो सदस्य हिन दुनिया मां रुख़सत थियो आहे। तव्हां सभिनी जिन बि हिते प्रार्थना सभा प्रार्थना में जोड़ियो आहे, चलो असां सभिनी जी प्रार्थना साईं दर पहुचंदी ऐं असां इहो सभिनी मिली करे चयो आहे जेको कि भेण अमिता जी खे श्री चरणनि में निवास स्थान मिले ऐं भाउ लालवानी जी खे दुख सहण जी शक्ति मिले। इन्हनि ॿिनि शब्दनि सां असां अॼु जी सभा जो इते समापन था कयूं। छो त भैया जूं बि के ख़ासि मीटिंग्स आहिनि, घर में रस्मूं आहिनि, उन्हनि ते बि हुननि खे पहुचणो आहे। त तव्हां सभिनी जो धन्यवाद कंदे इहा सभा हिते ई समाप्त था कयूं। जय झूलेलाल।